अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे हक़ सच न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। हक़ सच न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफ़नि खां। दौलतपुर जे शहर वासियुनि सां हर तरह सां ज़ुल्म, नाइंसाफ़ी ऐं नाजाइज़ी ॾींहों ॾींहुं जारी। कॾहिं बिजली जूं दाहूं, कॾहिं इस्पताल जूं दाहूं, कॾहिं तालके जूं दाहूं। अॼु गुज़िरियल 3 सालनि खां वधीक अरसे खां दौलतपुर जे ग़रीब अवाम सुई गैस इंतज़ामिया काज़ी अहमद पारां नाजाइज़ लोड शेडिंग ऐं ॻरा बिल जारी करण ख़िलाफ़ सभई शहरी ऐं आसपास जा ॻोठाणा पिणु पाण सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया। वॾे ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अगरि गैस जी का बि शिकायत हुजे त उहा किथे कजे। इहा ऑफिस बि काज़ी अहमद खई वई आहे, जिते हुननि ग़रीब मिसकिन अवाम जी दाह जो को बि अज़ालो नथो थिए। रिपोर्ट कराए फ़क़ीर हक़ नवाज़ कलंदरी, हक़ सच न्यूज़, दौलतपुर सिफ़न।